शहीद राणी सिंध जी राणी उनखे रावलपिंडीअ में जंहिं बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, शहीद कयो वियो, अॼु उनजे यादुनि जे हवाले सां असां महिमान आहे डॉक्टर सब्तर अब्बासी। सवेर असांजी ॻाल्हि पई हली मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे हवाले सां। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे अवां वेझा बि रहियो, पॉलिटिकल सेक्रेटरी बि रहिया। जॾहिं रावलपिंडी लियाकत बाग में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो पियो, सिक्योरिटी जे हवाले सां खोड़ सारा सुवाल उथनि था पिया। जॾहिं सिंध में सिक्योरिटी जे हवाले सां हिकु अलॻि ब्लड प्रूफ गाॾी तयारु कई वई जेको बम खां बि बची सघे, हेॾो सारो ख़र्चु थियो, पर उन क़िस्म जी गाॾी पंजाब में इस्तेमालु न कई वई। छा पैसनि जी खोट हुई या सिर्फ़ु सिंध में ई ख़तरो हुयो त सिंध मां ई दहशतगर्द थी सघे थी, पंजाब मां ख़तरो न हो? छा उहा गाॾी साॻी या टायर न पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿिया सभु ज़िम्मेवार माण्हू वठी सघनि, या उहा उते उहा गाॾी अचे उहो सॼो हादसे खां बची सघिजे? उन क़िस्म जी गाॾी उते पंजाब जे सॼे टूर में इस्तेमालु न कई वई, सिर्फ़ु सिंध में कई वई, त इहो छा सबबु? जेका ही तव्हां ग़ालिबन 18 अक्टूबर ते जेका उनखे रेफर कंदा हूंदव, गाॾी जी ॻाल्हि कयां, उनजी बुनियादी जेका वजह उनजी उन महिल जेका सम्झ में अची सघे थी पई उहा इहा त छाजे करे जो पहिरियों इस्तक़बाल हो, पूरे पाकिस्तान में माण्हू आया, आवाम जी यकीनन तमामु वॾी तादाद हुई जेका अचणी हुई, त उन हिसाब सां उहा ट्रक ठाही वई। उनखां पोइ बि जेके बि गाॾियूं अवेलेबल हुयूं उहो यकीनन पंहिंजे हथ ते जेको आहे सो बुलेट प्रूफ गाॾियूं हुयूं, ऐं जेको आहे सो उन्हनि जी जेको आहे सो कैपेसिटी रेजिस्टेंस जेको आहे सो पंहिंजे हथ ते बिल्कुलु मौजूदु हुई। ऐं मां सम्झां थो पियो जेके छाजे करे मां सिक्योरिटी एस्पेक्ट सां त कॾहिं कोन डील कयुमि, पर जेका बि जेके गाॾियूं अवेलेबल हुयूं उहो गाॾी जेको आहे यकीन उन में हिकिड़ी जेका बचाइण जे हवाले सां या जेको आहे बुलेट प्रूफ हुजण जे हवाले सां उहे बि जेको आहे गाॾियूं पंहिंजे हथ हुयूं। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त हीअ जेका ट्रक जी तव्हां ज़िक्र था कयो पिया, उहा ट्रक बुनियादी तौर ते तमामु जी तमामु लखा तादाद में एक्सपेक्टेड हा, त उन में ट्रक जी ज़रूरत वधीक महसूसु कई वई। हाणे बि जेका बाक़ी जेको यकीन जेके जलसा छाजे करे जो उहा लोकल जलसा हुआ, लोकल शहरनि जा जलसा हुआ, त उते जेको आहे सो गाॾी जेको आहे सो इहा इस्तेमालु कई वई। हाणे जेको आहे सोच जी ॻाल्हि इहा आहे त बुनियादी तौर ते जेको आहे सो हुन गाॾी जी का नेगेटिव हुई या का अहिड़ी फॉलोआउट हुन में हुई या अहिड़ी का शइ जेको आहे सो कमज़ोरी हुई, त उहो यकीन सिक्योरिटी जा जेके माण्हू आहिनि उहे उनखे सिक्योरिटी जेके खोड़ सारा माण्हू हुआ जेके सिंध जा अॻुवान हुआ, उहे पंजाब जे कुझु जलसनि में रहिया, पर पिंडी वारे जलसे में उहे मौजूदु कोन हुया, त उहो छा सबबु हो? अॼु उहे ॾाढा चैंपियन लॻा वेठा आहिनि। मां सम्झो थो त इहे जेके सवालात आहिनि इन में जियो तमामु जेका यूनाइटेड नेशंस जी तव्हां जे रिपोर्ट ॾिसो त उन में सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे हुन में सॼी एक्सप्लेनेशन जेको आहे हुनजी मौजूदु आहे, उन में काफ़ी कोताहियूं हुननि पॉइंट आउट कयूं आहिनि। मोहतरम इहा पार्टी जी पंहिंजी फ़ैसिलो हुयो, पार्टी जी पंहिंजी जेका इहा सोच हुई त असां जेको आहे यूनाइटेड नेशंस खे जेको आहे रेफर कयूं, हिन फैक्ट फाइंडिंग कमीशन बि ठही, या मूंखे ख़बर न आहे त पहिरीं क्रिमिनल इंक्वायरी लाइ उन्हनि चयो, पोइ हुन खां पोइ फैक्ट फाइंडिंग कमीशन ठही, उन में जेको आहे पीपल्स पार्टी ऐं जेका सिक्योरिटी गवर्नमेंट जी हुई उन ॿिन्ही हवालनि सां हिकिड़ो जेको आहे सो तमामु यानी शयूं पंहिंजे हथ मौजूदु आहिनि। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त उनखे बुनियादी तौर ते हिकिड़ी क्रिमिनल इन्वेस्टिगेशन खपंदी हुई, त उन क्रिमिनल इन्वेस्टिगेशन जे ज़रिए तव्हांखे नतीजे ते पहुचण जी कोशिशि कयो। मां सम्झो हिते जेका तशनीगी पैदा थी आहे उनजे करे अवाम में जेको आहे इहा ॻाल्हि महसूस थी रही आहे त बाबा जेके हीअ ॻाल्हियूं थियूं, जेके बि जेको कमज़ोरियूं थियूं, त उन कमज़ोरियुनि खे आइडेंटिफाई करण लाइ जेको आहे छो कोशिशि न थी। बेनज़ीर भुट्टो पाण जॾहिं ज़िंदा हुई त हुन कुझु एजेंसियुनि जा माण्हू ऐं परवेज़ इलाही ऐं उनजे ॿाहिरनि जेके जिन उन्हनि जी हुकूमत ठाही, जेके सिस्टम जा माण्हू हुआ, उन्हनि जा नाला बि ॾिना। उनखां पोइ अॻिते हली अलक़ाइदा, तालिबान, मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं, खोड़ सारी खिचड़ी पचाई वई आहे त फलाणियूं धुरियूं उहे इनवॉल्व आहिनि, उहे परॾेही हथ बि आहिनि, अंदरूनी हथ बि आहिनि। सभिनी खे मिलाए जुलाए मोहतरमा जे क़त्ल जे सॼे मामले में अलॻि अलॻि आङुरियूं खॼनि थियूं, पर प्रापर तरीक़े सां अॼु ॾींहं ताईं निशानदेही नथी थिए। ख़ुदि उनजो वर आसिफ़ ज़रदारी चए थो त मूंखे ख़बर आहे त क़ातिल केरु आहे। हर इदारो जेको ख़ुदि यूनाइटेड नेशन जी रिपोर्ट आहे उहे बि हिकिड़ो मुंझियल खोड़ सारा सुवाल आहिनि। ख़ुदि तव्हां वेझा रहिया आहियो त अॼु ॾींहं ते उन सुवालनि तां, उन मुंझियल जेके आहिनि उन्हनि तां मुंझारनि तां छो नथो पर्दो कयो वञे? ॾिसो, इहे त सवाल जो जवाबु फ्रेंकली मां नथो ॾेई सघां। मां त इहो ई चई सघां त असां बारहा इन ॻाल्हि खे जेको आहे आइडेंटिफाई करण जी कोशिशि कई आहे या चवण जी कोशिशि कई आहे त बाबा हिन खां सवाइ जीअं तव्हां जेको आहे सो सेटिस्फैक्शन का मुंहिंजी न आहे करणी कंहिंखे बि, या जेको आहे सो कंहिं इंडिविजुअल जी सेटिस्फैक्शन जी हिन में ज़रूरत कोन्हे का। ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे तव्हांखे उहा ॻाल्हि करणी आहे जिन सां तव्हां पंहिंजे आवाम खे सेटिस्फाई करे सघो, पंहिंजे वोटर्स खे सेटिस्फाई करे सघो, जेके तव्हांजे वर्कर आहिनि उन्हनि खे सेटिस्फाई करे सघो। जेसिताईं उहे सेटिस्फाइड न थींदा तेसिताईं जेको सो का बि शइ जेका थींदी या उनजो नतीजो न निकिरंदो, त उहा जेका हिकिड़ी उनजी जेके मुनफ़ी असरात आहे उहो पंहिंजे हथ जेको आहे सो क़ाइमु रहंदा। हिन महिल बि ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त बाबा जेका बि ॻाल्हि आहे, जेको बि शइ जंहिं ते बि हुकूमत करणु
कन्विंस्ड आहे जेते बि हुकूमत सम्झे थी पई त हा हीअ असां जेको आहे फाइनली जेको आहे ही असां फ़ैसिलो करे छॾियोसीं हीउ जेको फाइनल चालान सबमिट थी चुको आहे उन में ही माण्हू जेको आहे अक्यूज़्ड आहिनि हिननि माण्हू इहा ॻाल्हि कई आहे त उहो अची एक्सप्लेन हिकिड़ी पॉलिटिकल जमात जी हैसियत में जेके तव्हांजो पॉलिटिकल जेके माण्हू आहिनि उहे पब्लिक खे एक्सप्लेन कनि त बाबा हीअ असां जेको आहे कंक्लूसिव एविडेंस असां वटि अची वियो आहे उन में फलाणा माण्हू इन्वॉल्व आहिनि ऐं उहो तव्हांखे हिकिड़ी चेन ऑफ इवेंट्स सां साबित करिणो पवंदो हिकिड़ी चेन ऑफ इवेंट्स सां तव्हां जेको आहे आवाम खे अची ॿुधाईंदो त असांजी कंक्लूजन इहा आहे हाणे असां वधीक कोर्ट ते छॾियूं था मतिलबु कोर्ट खे छा आहे फ़ैसिलो करिणो अञा ताईं जेका ॻाल्हि बुनियादी तज़ाद जेको हिन महिल ताईं मौजूदु आहे उहो इहो आहे त हुकूमत पाण इन ॻाल्हि ते कन्विंस न आहे त बाबा असांखे जेको आहे सही फाइनल जेको आहे वञी कातलनि जॾहिं त पाण उहे कन्विंस न आहियो त उहे जेके सवालिया निशान जेके तव्हां पाण ज़हन में सम्झो था पिया उहे रिफ्लेक्ट कनि था पिया आवाम में उहे रिफ्लेक्ट कनि था पिया पार्टी जी जेको आहे कारकुननि में सो मुंहिंजी नज़र में जेसिताईं इन्हनि सवालनि जो जवाबु असां न ॾेई सघंदासीं त उनजी जेका मुनफ़ी असरात आहिनि उहे पंहिंजे हथ में शिकायत रहंदा छा मौजूदा जेकी हुकूमत आहे उहे जवाब त हिन महिल ताईं 3 सालनि में न ॾेई सघिया आहिनि ईंदड़ वक़्त में बि का अहिड़ी का तवक़ात उमेद न पई महसूसु थिए त माण्हू जेको मायूस आहे ख़ुदि ॻाल्हि पिया कयो त उहो इन ते ई मुंझल आहे त उहो सुवालनि जो प्रॉपर जवाबु माण्हूअ खे नथो मिले भुटोज़ हमेशह 4 तरीक़े सां जेके चइनी माण्हुनि खे जंहिं बेदर्दी सां शहीद कयो वञे थो छा उन्हनि जो इहो ॾोह आहे त हू आवाम जी ख़िदमत कनि था हिन ग़रीब जेको महकूम माण्हू आहे उन जी हू ख़िदमत कनि था ऐं वरी अचनि था माण्हू उन जे नाले ते सियासत ते अरबपति खरबपति थी चुका आहिनि उहे कमाइनि पिया लुट मार फुर उन भुटोज़ जे नाले ते थिए पई उन मोहतरमा जे नाले ते अॼु बि थिए पई उहो नालो इस्तेमालु सिर्फ़ु तॾहिं कयो वञे थो जॾहिं उन जो को मुफ़ाद आहे न त माण्हू खोड़ सारा अहिड़ा अमलदार ॿिया टिया उनजो नाले खण खां बि कीबाइनि पिया इहो अमल किथे पहुचाईंदो हिन मुल्क खे ॾिसो इहा हिकिड़ी अहिड़ी आहे जंहिंमें ख़ुदि एहतिसाबी जी ज़रूरत आहे हिन महिल ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पार्टी जे जेके बि अकाबरीन जेको आहे सो वेठा आहिनि जंहिं बि जाइ ते वेठा आहिनि ऐं जेके जिन जाइनि ते वेही जेको आहे हू हिकिड़ा पर्सनल जेको आहे फ़ाइदा बि वठनि था पिया मां सम्झो उनखे पंहिंजी थोरी देरि लाइ पंहिंजी जेको आहे सो दिलि में बि जेको आहे सो ॾिसणु खपे पंहिंजे दिमाग़ खे बि जेको आहे वरी टटोलणु खपे त हिन महिल जेका पार्टी जी इम्प्रेशन आहे छा जेको आहे इन इम्प्रेशन सां असां अॻिते हली हिन पार्टी जी जेका पुराणी लेगेसी आहे जेका शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको लेगेसी छॾे वियो पंहिंजे 10 सालनि जी सियासत में जेका हुन पार्टी जी सियासत कई उन खां पहिरियों बि हुनजी सियासत थी पई जेके पार्टी जा हुनजा 10 साल जेका या जंहिं लेगेसी खे या जंहिं असासे खे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु 30 साल संभाले रखियो त छा असांजे हिननि इक़दामनि सां जेके ॻाल्हि असां अॼु करे रहिया आहियूं छा इन सां असां उहा लेगेसी संभाले सघंदासीं जेका शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु छॾे वई आहे मां सम्झो इहो तमामु अहिड़ी ॻाल्हि आहे जेका जंहिं ते रिफ्लेक्ट करणु खपे जेके बि हिन महिल माण्हू जेके बि पार्टी खे रन कनि था पिया या जेके पार्टी खे हलाइण जी यानी पार्टी हुनखे हलाइण लाइ ॾिनी वई आहे उन सभिनी खे बि इहा रिफ्लेक्ट करिणो पवंदो इन जी हिकिड़ी सेल्फ एनालिसिस करणी पवंदी त छा जेको आहे हीअ अॼु जेका परसेप्शन पार्टी जे बारे में बिल्ड थींदी थी वञे जंहिं नमूने में असांजा माण्हू अवाम असांजो वोटर असांखे ॾिसी रहियो आहे छा अचण वारे ॾींहंनि में इन परसेप्शन सां असां उन लेगेसी जी ऐं उन असासे जी हिफ़ाज़त करे सघंदासीं जेका शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु 27 डिसंबर ते असां लाइ छॾे वई 2007 में इहो हिकिड़ो वॾो इहो त कोन्हे त मौजूदा हुकूमत आहे ऐं ख़ुदि अव्हांखे हुननि पोइ ते धिके रखियो आहे पार्टी मां अव्हां जी जेकी मेंबरशिप आहे CC वारी उतां बि ख़तमु कई आहे खोड़ सारा गवाहियूं अव्हां वटि बि हूंदियूं अव्हां जी वनी नाहिद ख़ान वटि बि हूंदियूं पर उन्हनि तां अञा ताईं परदो नथो कयो वञे छा अव्हां जी वनी हिन हुकूमत खां हिन सिस्टम खां ख़ौफ़ज़दा त न आहियो जो उन्हनि शयुनि तां राज़ तां उहो खोले खुली ॻाल्हाइण लाइ को अञा वक़्त जो इंतज़ारु पिया कयो न मुंहिंजी ॻाल्हि असां जेका बि पंहिंजी चाहे मोहतरमा जी शहादत जे हवाले सां हुजे या पार्टी में जेकी बि बुनियादी ख़राबियूं आहिनि उन हवाले सां हुजनि या जेकी बि ॾिसो न हिकिड़ी असां पॉलिटिकल ॻाल्हि त सियासी ॻाल्हि त करे सघूं था पिया ज़ाती हवाले सां कंहिं ते जेको आहे अटैक करणु या ज़ाती हवाले सां कंहिंजे हवाले सां का अहिड़ी ॻाल्हि करणु मां सम्झंदो हिकिड़ी मुनासिब बि न आहे उहा जेके सियासी ग़लतियूं आहिनि हिन सियासी ॻाल्हि त सियासत थिए पई मोहतरमा जी ॻाल्हि ते सियासत थिए पई पर जेको अव्हां अखियुनि ॾिठा गवाह आहियो उन हादसे जा उनजा शाहिद आहियो पर उहा जंहिं तरीक़े सां शाहिदी जेका गवाही ॾियणु खपे उहा जेका दिलि जी ॻाल्हि थियणु खपे उहा अॼु बि अव्हां दिलि में लिकायूं दॿायूं न मां न सम्झां असां का बि ॻाल्हि जेको आहे दिलि में रखी आहे असां हर ॻाल्हि जेका असांजे दिलि में आहे असां जेको आहे उहा चोणी यूनाइटेड नेशंस कमीशन वारा असां वटि आया 3-4 हुननि सां मुलाक़ातियूं थियूं असां सॼी ॻाल्हि जेका पंहिंजे दिलि में हुई असां हुनखे ॿुधाईसीं त भाई हीअ जेको आहे सो पॉसिबिलिटीज़ आहिनि उन पॉसिबिलिटीज़ खे हुननि रिफ्लेक्ट बि कयो इंडिकेट बि कयो पर सवाल इहो थो पैदा थिए त अल्टीमेटली जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे जेका क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी जेका क्रिमिनल इन्वेस्टिगेशन या जंहिंखे फ़ौजदारी तहक़ीक़ात चयो उनजी जेका ज़िमेदारी त वरी हुन इदारे ते आहे न जंहिंखे बि तव्हां मुक़ररु था करणु चाहियो हिन हालत में तव्हां हिकिड़ी FIA जी हिकिड़ी टीम मुक़ररु कई
सवाल इहो पैदा थियो पियो त हाणे इन्हनि जे मथां ज़िम्मेदारी आहे त उनखे फ़ौजदारी तहक़ीक़ात हुनजे मामले जी कनि, उनखे किथे न किथे कल्मिनेट करण जी कोशिशि कनि। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त इहा असां जेके पंहिंजी ॻाल्हि उन्हनि ताईं रखी सघूं था पिया, उन्हनि खे ताईं चई सघूं था पिया, हुननि बि असांखे हिकिड़ो क्वेश्चनेयर मोकिलियो, असां हुनजो जवाबु जेको बि पंहिंजे दिलि में सम्झोसीं मौज़ूअ सां हुनजो जेको जवाबु ॾिनो आहे उनजे रिकॉर्ड ते बि हूंदो। असां पंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि जेको आहे सो कंहिं बि हवाले सां जेके छाजे करे जे मूंखां कोई इहो चए त बाबा तव्हां जेको आहे सो कहिड़ी शइ का लिकाइण जी कोशिशि था कयो, त मां नथो सम्झां त हिन केस जे हवाले सां का बि शइ लिकाइण जी कोशिशि कई, पर असां इहो ज़रूरु मुतालबो ॿारहा कयो आहे त हीअ हिकिड़ी फ़ौजदारी तहक़ीक़ात आहे जंहिंमें तव्हांखे मुल्ज़मान ताईं पहुचणो आहे। जीअं बैतुल्ला मसूद खे तव्हां चओ था त बैतुल्ला मसूद आहे, त तव्हां चेक कयो त हुनखे उनजे छा बैतुल्ला मसूद को फ्री एजेंट हो, को फ्री एजेंट हो। सवाल ई त पैदा थिए इन जी क्रिमिनल इन्वेस्टिगेशन। हा जीअं मां हुकूमत में वेठो हुजां त शायदि जेको मुंहिंजो पंहिंजो नज़रियो मुख़्तलिफ़ हुजे हा, छा शायदि जेको मां मुख़्तलिफ़ ॻाल्हि कयां, पर छाजे करे जेके दोस्त बि असांजे हुकूमत में वेठा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले में हुकूमत ठही आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी शहादत जे नाले में हुकूमत ठही आहे, उन्हनि खे इहो सोचणो आहे त बाबा कहिड़े नमूने कहिड़ी फ़ौजदारी तहक़ीक़ात अहिड़ी थी सघे थी भई जंहिंसां असां मोहतरमा जॾहिं पाण हाल हयात हुई, अवां वेझा हुया, अवां जी वञी वेझी हुई, त हुन कहिड़नि ख़दशनि बुरादनि ते कुझु नाला जेके ॾिना त मूंखे हिननि माण्हुनि मां क़त्ल जो ख़दशो आहे, जंहिंमें एजेंसी जा माण्हू ऐं पंजाब जा कुझु सियासतदान। FIR जेका मोहतरमा जी FIR ई पहिरें जेको आहे जनरल मुशर्रफ कटण जी कोशिशि न कई, उहो FIR पंहिंजो हाणे जॾहिं हीअ हुकूमत आई उन में पहिरें जजिस पंहिंजो PCO जजिस जेके उन्हनि उनखे स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। हाणे उहा FIR पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, या त हाणे हुकूमत जे मथां आहे त बाबा हुनजी हिकिड़ी क्रिमिनल इन्वेस्टिगेशन करे ऐं उनखे जेको आहे किथे न किथे पहुचाए त उहे माण्हू जिन जे बारे में मोहतरमा ज़िक्र कयो उन्हनि जे बारे में कहिड़ी उन्हनि खे इन्वेस्टिगेशन करणी आहे, किथे जेको आहे उनखे खणी वञिणो आहे। मोहतरमा जी जेका बि ॻाल्हि आहे उन लेटर जे ज़रिए प्रेसिडेंसी में मौजूदु आहे, उहो प्रेसिडेंसी खे उहो लेटर खणी उनजे मथां जेको आहे सो NRO ते मोहतरमा जॾहिं डील पई कई परवेज़ मुशर्रफ सां, खोड़ सारा माण्हू, खोड़ सारा परॾेही मुल्कनि जा सरबराह इन विच में हुआ, उहा मीटिंग थी, अवां उन मीटिंग में मौजूदु हुआ, उते इहा ॻाल्हि डिसाइड थी, इहो तय थियो त मोहतरमा जॾहिं वापसि वतन वरंदी त इहा ज़िम्मेवारी हूंदी त हिनखे को ख़दशो न थींदो, को नुक़सानु न पहुचंदो। उनजे बावजूदि उहे सभु मामला तय थियण जे बावजूदि परवेज़ मुशर्रफ तय कयो त हिनखे को नुक़सानु न थींदो। साॻियो ई नुक़सानु थी वियो, साॻियो ई हादिसो थी वियो त उहे जेके परॾेही क़ुवतूं जेके इन्वॉल्व हुयूं इन मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि, जेके हमदर्द मुल्क पाकिस्तान जा उनजा सरबराह इन्वॉल्व हुआ, त अॼु उहे साॻियो हिन मुल्क जे माण्हुनि उन्हनि खे कहिड़ो मुंहं सां कहिड़े तरीक़े सां उहो पंहिंजो वाइदो किथे बीठा हुए। ॾिसो जेको जेतिरे क़दुरु पंहिंजो NRO जो सुवालु आहे, NRO हिकिड़ो यकीन जेको आहे हिकिड़ी एग्रीमेंट हुई जेका उन महिल जेको आहे उन एग्रीमेंट जे तहत जेको आहे सो उन महिल जी हुकूमत उहे केसिस ख़तमु कया जेके 10 सालनि खां जेको जिन जो डिसीजन कोन थी, उहे केसिस ख़तमु कया विया। हाँ उनमें कबाहतूं पंहिंजी जाइ ते नेचुरली हिकिड़ी ऑर्डिनेंस हूंदो आहे, हिकिड़ो लॉ हूंदो आहे, उन लॉ जूं हमेशह कबाहतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। सवाल इहो पैदा थींदो आहे त जॾहिं उहे कबाहतूं मौजूदु आहिनि त उन कबाहतुनि खे तव्हां अॻिते हली कीअं रेक्टिफाई था करे सघो। उहे रेक्टिफाई उन महिल थी सघनि पियूं जॾहिं हीअ हुकूमत शुरू में आई, पर छाजे करे जो हुकूमत उहे रेक्टिफाई करण जी कोशिशि न कई त उन जा नेगेटिव कॉन्सिक्वेंसिस पंहिंजी जाइ ते निकिरा। बाक़ी हा जेके जिते तव्हां इंडिकेट कयो था पिया त हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जॾहिं आई ऐं उनखां पोइ ॿारहा उन पंहिंजी सिक्योरिटी जे हवाले सां जेके ख़दशात जो इज़हार कयो, ॿारहा जेको हुननि लेटर्स लिखिया, ॿारहा जेको हुननि मां सम्झो त तक़रीबन 25-30 अहिड़ा लेटर्स मौजूदु आहिनि उन्हनि 2 महीननि जा, जंहिंमें उन्हनि सिक्योरिटी जेकी क्वेश्चन मार्क्स आहे, जेके सवालिया निशान आहे, उहो जेको आहे हुकूमत खे जेका उन महिल जी हुकूमत हुई उनजे मथां उनखे ॿुधाइण जी कोशिशि कई, पर कहिड़ी बि स्टेज ते उन्हनि सिक्योरिटी कंसर्न्स खे एड्रेस न कयो। मां सम्झां थो त इहा हिकिड़ी अहिड़ी सवाल आहे, अहिड़ो जेको आहे जेको यकीननि जेको आहे सो पंहिंजे हथ जीअं मां चयुमि त उनजी बुनियाद यानी उन ख़दशनि जी बुनियाद ते हिकिड़ी FIR मौजूदु आहे कराची कारसाज़ इंसिडेंट वारी, उनखे हाणे हुकूमत कीअं थी खणी डॉक्टर साहिब तव्हांजी महिरबानी। खोड़ सारी ॻाल्हियूं दिलि ते चए पई कजन मोहतरमा जे हवाले सां, यादियुनि जे हवाले सां खोड़ ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त असांखे प्रोग्राम में वरी असां कचहरी कजनि। नाज़रीन अॼु असां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादियुनि जे हवाले सां हिन ख़ुसूसी प्रोग्राम में डॉक्टर सफ़दर अब्बासी पाण सां ॾिठो आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म जे ॾींहंनि में उनजो पॉलिटिकल सेक्रेटरी सदस्य जो ख़ानदान समूरो उनजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां सलाहियल ऐं हमेशह मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी उहे ॻाल्हि कनि पिया, हुनजी वॾी नाहिद ख़ान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी उहे ॻाल्हि कनि पिया। संदसि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां तमामु घणियूं यादूं आहिनि जिन ते अॼु काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। मोहतरमा जे हवाले सां, मोहतरमा जी शहादत जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु के प्रोग्राम में थियूं आहिनि, पर उहो ई साॻियो सुवालु वरी बि असांजो उहो ई आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेके क़ातिल उहे अञा आज़ादु घुमनि था। कुझु जेके आहिनि क़ातिलनि जे हवाले सां अदालत पेशकदमी करे पई, जिन खे ज़मानत ते छॾियो वियो, जंहिंमें